रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिल करीम व अला आलिहि व स्वहबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ जो नजर आने अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन बिअदद मा फी इल्मिल्लाह सलातन दाइमतन बिदवामि मुल्किल्लाह। स्टेज ते वेठल निहायती वाजिबुल एहतराम व तकरीम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम व सादात किराम, बिलखुसूस इन महफिल जा सदर ऐं मेज़बान पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत फ़कीर साईं मियां शुहाबुद्दीन अल्लाह ताला खे नसीहत सां गॾु वॾी हयाती अता फ़रमाई। ऐं साम्हूं वेठल अल्लाह वारनि सां मोहब्बत करण वारो मुसलमानो भाइरो अज़ीज़ो दोस्तो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अमा खुश नसीब आयो जो अमा जी निस्बत अल्लाह जे वलियन सां आहे, कामिलन सां आहे। अमा अल्लाह वारनि सां निस्बत रखी उन मोहब्बत ऐं अक़ीदत में अल्लाह वारनि जे दरबार ते हाज़िर थी आयो। उम्मीद आहे त अल्लाह वारनि जे दरबार तां खाली झोलियूं अल्लाह जे रहमत सां भरे वापस थींदासीं। ही खुदा जा ओहे बाना जिन जी तारीफ अल्लाह ताला कुरान मजीद में मुख्तलिफ जायत ते बयान फरमाई आ। मुझे का आयत करीमा तिलावत कई उनमें अल्लाह ताला फरमायो खबरदार बेशक अल्लाह जा जेके वली आहिनि ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून, उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो को खौफ न हूंदो आहे ऐं न उहे गमगीन हूंदा आहिनि। इहा आयत मुबारक उलमा खां बार बार ॿुधी आहे, इन जे मुतालिक तफसीर ऐं गुफ्तगू ॿुधी आहे, पर इन जे मुतालिक आऊं हिकड़ी ॻाल्हि अर्ज़ रखंदुसि त कॾहिं अवां इहो सोचियो आहे त खुदा जा वली छो बेखौफ हूंदा आहिनि, छो उन्हनि खे गम न हूंदो आहे। इहा समझण ऐं नुक्ते जी ॻाल्हि आहे। खुदा जा वली बेखौफ हूंदा आहिनि, उन्हनि खे गम न हूंदो आहे, इन जो मफ़हूम त तव्हांखे मालूम आहे, पर खुदा जा वली छाजे करे उहे ला खौफ हूंदा आहिनि, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो खौफ न हूंदो आहे, गम न हूंदो आहे। कहिड़ो सबब आहे? सबब ही आहे त जॾहिं उन्हनि बाननि खुदा जे प्यारनि पंहिंजे दिल में खुदा जो खौफ रखियो, अल्लाह ताला हर खौफ खां उन्हनि खे आज़ाद करे छॾियो। असुल सबब इहो ई आहे त जेके खुदा जा वली हूंदा आहिनि उन्हनि जे दिलनि में खुदा जो खौफ हूंदो आहे, ऐं जिन जे दिल में खुदा जो खौफ ईंदो आहे अल्लाह तबारक व तआला उन पंहिंजे खौफ जे बरकत सां हर किस्म जे खौफ खां उन्हनि खे आज़ाद फरमाए छॾींदो आहे।
अल्लाह ताला जा जेके अस्माए मुबारक आहिनि, खुदा जा वली अल्लाह ताला जे मुख्तलिफ सिफतन जा मजहर हुंदा आहिनि। केड़ो सबब आहे? बुजुर्गन लिखियो आहे त जेको बानो अल्लाह ताला जो जेको भी इस्म पचाईंदो उन इस्म जे जे इस्म के पचाईंदो उन इस्म जी उहा बरकत थींदी, उन इस्म जी उहा बरकत थींदी त अल्लाह तबारक व तआला उन इस्म जे सिफाती इस्म जो मजहर उन बाने के बढ़ाई छॾे। अल्लाह ता मिसाल तौर अल्लाह ताला जो एकड़ो इस्म आ अल गनी, जी जी माना पाण कंदा बेनियाज। अन जेको बानो अल्लाह ताला जे इन इस्म के पचाईंदो, घणो पचाईंदो, इन ते अमल कंदो, इन के घणो पचाईंदो, अल्लाह उन बाने के बे उन इस्म जे बरकत सा मखलूक खां बेनियाज करे छॾे। अल्लाह ताला जो एकड़ो इस्म आहे अल हकीम, हिकमत वारो। जेको बानो इन इस्म के पचाईंदो अल्लाह ताला इन इस्म जे बरकत सा उन जे दिल दिमाग ऐं सीने के हिकमत सा भरे छॾे। एड़े नमूने जॾहिं खुदावरन पंहिंजे दिल में खुदा जो खौफ रखियो, अल्लाह हर खौफ खां उन्हनि खे आजाद करे छॾियो। सुभान अल्लाह। असां माण्हू हर किस्म जे परेशानी में मुब्तला आहियूं, हर किस्म जे खौफ में मुब्तला आहियूं, गम में मुब्तला आहियूं। सबब इहो आहे जो असां जूं दिलियूं खुदा जे खौफ खां खाली आहिनि ऐं असां खे आखिरत जो फिक्र ऐं गम न आहे। उन जे करे सभई गम असां में मौजूद आहिनि। हदीस शरीफ आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं बाने आखिरत जो फिक्र कयो, आखिरत जो गम कयो, अल्लाह उनके हर गम खां आजाद करे छॾे। तो खुदा जा वली ओए आखिरत जे फिक्र में हुंदा आहिनि, खुदा जो खौफ रखंदा आहिनि। उन जे करे अल्लाह उन्हनि खे हर खौफ खां भी आजाद फरमाए छॾींदो आहे ऐं हर गम खां भी उन्हनि खे आजाद फरमाए। त अल्लाह जे वलियन जी जिंदगी उहा तमाम असां जे वास्ते सबक आहे। इन्हनि वलियन जे आस्थानन ते अचूं, इन्हनि वलियन जे जिंदगी के पढ़ूं ॾिसूं ऐं पंहिंजे अंदर ओ खुदा जो खौफ पैदा करे, ओ आखिरत जो गम रखूं त अल्लाह तबारक व तआला इन्हनि वलियन जे सदके में असां सां भी मेहरबानी फरमाई। अजकल ही अमा पंहिंजे मुआशरे में नजर फेराईंदा दाएं बाएं त हर किस्म जी बुराई, बेहयाई ऐं गुनाह तव्हां खे नजर ईंदा। सबब इहो आहे जो असां मां खुदा जो खौफ निकिरी वियो आहे। जेकॾहिं बाने जे दिल में खुदा जो खौफ अची वञे त बानो कॾहिं बि गुनाह न कंदो। गुनाह तॾहिं थिए थो जॾहिं खुदा जो खौफ न आहे। जेकॾहिं खुदा जो खौफ अची वञे, खुदा जा वली इन्हीअ खुदा जे खौफ जे करे अल्लाह ताला इन्हनि खे गुनाहनि खां महफूज़ फरमाए छॾियो। इन्हनि वटि खुदा जो खौफ आहे, तंहिंजे करे अल्लाह गुनाहनि खां इन्हनि खे महफूज़ फरमाए छॾियो। त असां अल्लाह जे वलियन जे आस्थाननि ते अचूं था, अल्लाह जे वलियन जे ज़िंदगियुनि खे ॾिसूं ऐं उन मां सबक वठूं, पंहिंजे दिल में खुदा जो खौफ पैदा कयूं ऐं हमेशा आखिरत जे गम ऐं फिक्र में रहूं त इंशाअल्लाह अज़ीज़ हिकड़ी जरूर असां सां हिकड़ी मेहरबानी थींदी। ऐं फ़क़त हिक
अवां खे अल्लाह वारन जे ज़बाने बयान कयल इन्ही मुतालिक नसीहत आमोज़ हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए ऐं पोइ दुआ ख़ैर अवां खां वठंदुसि। इमामुल आरिफीन हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु सुभान अल्लाह मलफूज़ात शरीफ में ज़िक्र आहे पाण फरमायूं त हिकिड़ो चोर हुयो जेको चोरी जे इरादे सां निकतो इन ख्याल सां निकतो त अॼु वञी बादशाह जी चोरी कयां थो। पंध कंदो नेठ बादशाह जे ॻोठ आयो शहर आयो मुख्तलिफ महल ठहियल हुया। हिकिड़े महल में ही चोर दाखिल थियो। जॾहिं इहो चोर उन महल में दाखिल थियो त ॾिठई त हिकिड़े कमरे में ॾियो ॿरे पियो। हिन ख्याल कयो त ज़रूर को जागे थो ऐं तंहिंजे करे ॾियो ॿरे थो। इहो सुम्हंदो ॾियो विसामंदो तॾहिं आऊं कार्रवाई कंदुसि। ज़ाहिर आहे घर में जेकॾहिं केरु जागियल आहे त चोर वारदात नथो करे सघे। जॾहिं गफ़लत जी निंड माण्हू सुम्ही रहंदो त पोइ चोर चोरी करे वेंदो। अहिड़े नमूने सां जॾहिं बानो गाफ़िल थी वेंदो त शैतान उन ते हमलो कंदो आहे। जेकॾहिं सुजाग हूंदो अल्लाह वारनि सां निस्बत हूंदुसि त शैतान जे हमलनि खां महफूज़ हूंदो। बहरहाल उन चोर घणो इंतज़ार कयो पर ॾियो विसामियो कोन। सोची त आख़िर ॻाल्हि छा आहे। वो नेठ उन कमरे जे तरफ़ वधियो। दरी मां जो उन जाती पाती ॾिठई अंदर नज़र कयई। इत्तफाक अहिड़ो हो जंहिं महल में ही दाखिल थियो उहो बादशाह ज़ादी जो महल हो। हिन जो कमरे में ॾिठो छा ॾिसे त हिकु खूबसूरत हसीन जमील औरत निंड जे कपड़नि में सुती पई आहे। उहा बादशाह ज़ादी हुई। हेॾा होॾा नज़र कई हिन खे को ॿियो माण्हू नज़र कोन आयो। चई त ही महल आहे अकेली बादशाह ज़ादी केरु आहे कोन। हिन खे शैतान गुमराह कयो। दिल में हिन खे बुरो ख्याल पैदा थियो त मां इन औरत खां बादशाह ज़ादी खां पंहिंजी शहवत पूरी कयां। इहो ख्याल करे उन कमरे में दाखिल थियो। अञा हिन ॿ विखूं खयूं त हिन जे दिल में ख़ुदा जो ख़ौफ वेठो। मियां हे तू अमल करे वेंदे तुझे इन अमल जे नतीजे में जेकॾहिं बादशाह आज़ादी के हमल थी पियो तो बादशाह आज़ादी जी इज्जत बादशाह जी लखन जी इज्जत उहा खत्म थी वेंदी। खुदा के वक्ती हिक लज्जत जे करे क़यामत जे ॾींहुं खुदा के तू केड़ो जवाब जॾहिं हिन जे दिल में खुदा जो इहो खौफ वेठो त हिन पंहिंजा पेर झलिया परे खां पंध करे आयो हो। हिन खे भूख भी लॻल हुई। जॾहिं इन अमल खां रुकजी पियो त हिन ख्याल कयो त कमरे में जेकॾहिं खाइण जी का शइ हुजे ऐं खावां। दरी जो में नज़र कई त दरी में हिकिड़ो थांव पियो जेको ढकियल हुयो। ढक जो लाथई तो सुभान अल्लाह गिह जी कुटी उहा भोर ठहियल हुई। खुश थियो ऐं पोइ इन खाइण जे इरादे सां उन हथ अॻिते वधायो पर उन आंगुरियूं जॾहिं दाख़िल कयूं तॾहिं वरी हिन खे दिल में खुदा जो खौफ वेठो। मियां तू ही मानी खाई वेंदे कुटी खाई वेंदे ज़ाहिरा इन महल में का बानी होंदी इन बादशाह आज़ादी जी का खिदमतगार होंदी। इहो इल्जाम उन बानी जे मथा ईंदो वो खबर ना है। उन बानी जो गुजर सफर उन जे बचन जो गुजर सफर इन नौकरी ते ऐं जेकॾहिं बादशाह आज़ादी उनखे नौकरी मां कढी छॾे त तुंहिंजे हिन वक्ती हिकिड़े खाधे जे करे कुछ गिरहन जे करे लज़त जे करे
उहा बानी वेचारी रुली वेंदी उन जा बच्चा रुली वेंदा क़यामत जे ॾींहुं रब खे तूं कहिड़ो जवाब ॾींदे असां वटि छा थींदो आहे 20,000 जे मोटरसाइकिल जे करे मुड़स मारींदा अल्लाहु अकबर छो खुदा जो खौफ नाहे ऐं ख़बरूं ए बि पवंदियूं आहिनि त हिकिड़ो ई ओ घर हलाइण वारो हो कमाइण वारो हो फौरन उन खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई उन मुज़ाहमत कई फौरन उन खे शहीद करे विधो हिकिड़ो ई ओ घर हलाइण वारो इहो 20,000 जी मोटरसाइकिल आहे ऐं एतिरो हिकु त इंसान जो खून ऐं ॿियो ओया उन जे पुठियां हेॾो कहोल उन आख़िर उहे बि रुली था वञनि क़यामत जे ॾींहुं रब खे माण्हू कहिड़ो जवाबु ॾींदो ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे तॾहिं इहे कम थियनि था तॾहिं असीं गुनाह कयूं था हज़रत पीर सिंह रोज़े वारनि ने फरमायो जॾहिं दिल में हिन खे इहो ख़ुदा जो ख़ौफ़ वेठो त थाम जो उहो जेको ढक हुयो बंदि करे रखी छॾी हज़रत रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह फरमायो जॾहिं बुराई खां बाज़ आयो खाधे खाइण खां बि बाज़ आयो अल्लाह अहिड़ी महिरबानी फरमायोसि जो चोरीअ जो ख़्याल बि दिल मां लाई ख़ुदा जो ख़ौफ़ वेठो चोरी हिन कई कान ॿाहिरि निकिरी महल मां मस्जिद हुई मस्जिद में सुम्ही रहियो ज़ाहिरा त हिन चोरी कई कान हुई जो पोयां को हुल थे चई त रात जो सुम्ही सुबुह जो वरी वापसि वेंदुसि बादशाह ज़ादी जॾहिं सुबुह जो उथी बानी खां ताम घुरी ओ जीअं थाम ढकियल हुयो बानी हाज़ुर कयो बादशाह ज़ादी जॾहिं उन जो ढक खोलियो ॾिठे त उन में आंगुरियूं लॻल हुयूं ओ रात के चोर जो बादशाह ज़ादी कावड़जी पई बानी खे चई त ही कहिड़ी हरकत आहे मुंहिंजे ताम में तो आंगुरियूं हयूं आहिनि बानी वेचारी खे त का ख़बर ई कान हुई उन चयो त मूंखे का ख़बर न आहे कीअं तोखे ख़बर न आहे हिन महल में तोखां सवाइ ॿियो केरु आहे बि कोन बहरहाल जी ती करे कसम खणी उन बानी पंहिंजी जान छॾाई पर बादशाह ज़ादी कावड़जी पई बानी खे हुकुम कई ही थाम खण बानी खण ऐं नथी वापराया ॿाहिरि ॾिस मस्जिद में को मुसाफ़िर हुजे तो उनखे ॾे बानी ताम खणी मस्जिद जे दरवाजे ते आई आवाज ॾिनई त आहे को मुसाफ़िर मस्जिद में वो रातों को चोर सुतल हुयो वो बाहर निकतो अधी ऐं मुसाफ़िर आया कि बादशाह ज़ादी तुझे लाही ताम मोकिलियो उन चोर रातों के जन वो थां वरतो ढक खोली ॾिठी थी रातों की कुटी आई ऐं जॾहिं हुन पंहिंजूं आंगुरियूं ॾिठियूं हिन खां खिल वई बानी पुछियोसि अदा तू छो खिले हे बादशाही ताम ज़ाहिरा तो कुटी जेड़ी तेड़ी कान हुंदी गरीबानी बादशाही बादशाह ज़ादी जे लाइ ठहियल हुई उनमें के किशमिश के बादाम के अखरोट पियल हूंदा त बानी चयोसि बादशाही ताम ते तू खिलियो आई सबब छा आहे चोर कुछ भी न ॿुधायो बानी वापस अची बादशाह ज़ादी सां इहो अहवाल कयो बादशाह ज़ादी ताजुब में पई असा जे बादशाही ताम ते ही खिलियो आ मानू केर आए वठी अचो बादशाह ज़ादी चवण दे उनके सड करे वठी आया बादशाह ज़ादी उनके सडियो पेश पियो बादशाह ज़ादी चोस असा तोडे ताम मोकलियो असा जे ताम के दिसी तू खिलियो आई गाल छाई उन लवायो कि खैर ई मिड़ी खिलाई बुधा आखिर बादशाह ज़ादी मजबूर के तो वो रातों को चोर चवण लगो जेकॾहिं माफी मिले तो सब कुछ बुधाइण लाइ तैयार कि तोखे माफी आ इन सजी हकीकत बुधाई त चोर चोरी जे इरादे सां ही दाखिल थियो ही कमरे में आयो ही ख्याल थियो वरी खुदा जो खौफ बैठो वरी ही सजी कहानी करे बुधाई जन कहानी बुधाई बस कई बादशाह ज़ादी चोस्त हाने वन मस्जिद में वे जेसी ते असा जे तरफा तोखे इजाजत न मिले तोखे केडा भी ना है वनी अगियो जमाने में मानू ज़बान जा पक्का हुंदा माफी तो उनके मिली चुकी
बादशाह आजादी सिधो पंजे पी बादशाह वट वई पी के चे त बाबा मु पंजे लाए मुर्स जो फैसलो करे छडियो हया वारो ज़मानो हो बादशाह हैरत में पजी वियो ताज्जुब में पुट छाती चवी ची हाओ इन जे करे चवा थी त जे मर्द मुजो अंग डिठो आए नथी चाया त वरी को बियो मर्द मुजो अंग दिसे ते जे करे बादशाह आजादी में हया खां यो फैसलो कयो त मुजो इन सा निकाह कयो बादशाह उन चोर के घुरायो उन का हकीकत पूछी उन हकीकत बुधाई हजरत रोज़े दिन रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह मजबूर थी उन चोर सा पंजी धी बादशाह आजादी जो निकाह कराई यो सजो बयान फरमाए हजरत रोज़े दिन रहमतुल्लाह अलैह फरमायो त बशयू उन जे लाए हराम हुयूं बादशाह आजादी भी उन जे लाए हराम हुई ताम भी उन जे लाए हराम हुयो पर जद उन खुदा जे खौफ में ब हराम शयूं छडे दिनियूं अल्लाह बई शयूं वरी हलाल करे उनके अता फरमाए छे हे खुदा जे खौफ जी बरकत आहे वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान जेको बानो खुदा जो खौफ रखे तो ही खुदा जे खौफ रखण वारा बाना आइन अज इन जे मथा मेला मतल आइन अमा सब इन जे दर ते सलामी आयो ए खुदा जे खौफ जी बरकत ही दुनिया जो बरकतू आइन आखिरत में अल्लाह फरमायो वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान अल्लाह जे खौफ रखण वारा लाए क़यामत जे दी बीणू नेमतू होंदियूं ब जन्नतू होंदियूं मुसलमानों अल्लाह वारन जी सीरत पढ़ूं अल्लाह वारन जी जिंदगी दिसी असाबे उनन जी पैरवी कयूं इन में ही असा जी कामयाबी आए अल्लाह अमल जी तौफीक अता फरमाए अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह जज़ाकल्लाह सुभान